अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल आहे? उमेद कयां थो सभु दोस्त ठीकु ऐं ख़ुशि हूंदा। अॼु हिन नंढड़ी वीडियो में तव्हांखे रिव्यू करे ॿुधाईंदासीं 26 एपिसोड दोलाब जे बारे में। त छा दोलाब में ककर ऐं सोढल जो जहिड़ो थींदो? छा कूंज मंसूर ख़ान वटि पुॼंदी? छा गुलपरी ऐं ककर जो तलाक थींदो? छा सोढल ककर वारनि जे रुख चढ़ी वेंदो? हिन जे बारे में ही वीडियो आहे, त वीडियो फुल ॾिसिजो। ही नंढड़ी अपडेट हिन वीडियो में। असांजे चैनल ते नवां आहियो त चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो, जीअं असां हर पल तव्हांखे हर ड्रामे जी अपडेट ॾींदा रहूं। त हलूं था पंहिंजे मेन टॉपिक जे तरफ़। त हा, इहा हक़ीक़त आहे त गुलपरी ऐं ककर जो पाण में तलाक थी वेंदो ऐं कूंज जेको मंसूर ख़ान आहे उन वटि पुॼाई वेंदी। हिन जे विच में तव्हांखे फाइट सीन ॾिसण वटां मिलंदो, जेको ककर ऐं उनजे सौट विढ़ंदा मुराद वारे सौट सां सोढल सां हिननि जो फाइट सीन थींदो। इहो बि तव्हांखे तमामु जल्द हिननि एपिसोडनि में अचण वारी किस्तनि में ॾेखारियो वेंदो। हीअ असांजी अपडेट तव्हांखे कीअं लॻी असांखे ज़रूरु ॿुधाइजो। असांजे चैनल ते नवां आहियो त चैनल खे महिरबानी करे सब्सक्राइब करे छॾिजो।